بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. درس تأملات قرآنية بارو نمبر درس قرآنية جو أسان جين تان دوستان کے چوت هي درس جكو ہے إعجاز القرآن والسنة. أسان تأملات قرآنية صرف كيو پر يهو هكرو جمعتين قرآني سنة جين أبو بكر وعمر کے چوندها عمران هي تابعي جيك هنا تابعين جونا عمران يعني إنمي أبو بكر وعمر أستاجر من إعجاز القرآني جونات إنمي حديث هاي قرآن بي شامل تتاون سو إن شاء الله أسا بي كناسي قرآن پڑھی أيو ننجا فائدة وٹھناسي تفسير أي تأويل أي تدبر. جي الله تعالى جاءته الذين آتيناهم الكتاب يتلونه حق تلاوته أولئك يؤمنون به ومن يكفر به فأولئك هم الخاسرون. الله سين چيتو ته جن کے الله جن جے مٿامو الله سين چيتو جن جے مٿاما هي کتاب نازل کيو اوه تلاوت حق جي تلاوت کندا ऐं उहे मञनि था इन क़ुर खे ऐं जेके उन्हनि खे क़ुर खे न मञींदा त उहे ख़ुसरान में पइजी वेंदा. इहा सूरत अल-बक़रा 121 आयत. ऐं ॿी जॻह ते चए थो उलाइक किताबुन अंज़लनाह, इहो सूरत साद में आहे. किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरु आयातिहि वलियतज़क्कर उलुल अलबाब. त अल्लाह साईं चए थो त हीउ किताब मूं तव्हां ॾे नाज़िल कयो आहे लियदब्बरु. ॾिसो ईअं जिथे किथे इहो अचे थो तदब्बुर, तफ़सीर जो त लफ़्ज़ किथे बि मूंखे कोन लॻो. इहे तदब्बुर यानी तदब्बुर कयो, सोचो. अल्लाह साईं हिन आयत खे नाज़िल कयो आहे, हिन जो मक़सदु छा आहे, ऐं तफ़सीर बि पढ़ो ऐं हीअ तदब्बुर ज़रूरु कयो. वलियतज़क्कर उलुल अलबाब, जेके सोचण वारा दिमाग़ में हूंदा आहिनि सोच, त उहे इंशा अल्लाह इहे सोचे सम्झंदा इन क़ुर खे. अॼोकी आयत जेकी असीं इंशा अल्लाह उनजी तदब्बुर अल्लाह जे हुक्म सां इंशा अल्लाह कंदासीं आहे सूरत अन-नमल 8 आयत. हत्ता इज़ा अतौ अला वादि النمل قالت نملة يا أيها النمل ادخلوا مساكنكم لا يحطمنكم سليمان وجنوده وهم لا يشعرون. 8 आयत 8 सूरत अन-नमल. पहिरियां असीं त क़ुर जी आयत इहा पढ़ंदा त इहे आयतूं कील जे बारे में जंहिंमें ॻाल्हाए थी त यानी शुरूआत खां वठी 27 आयत सूरत आयत इन जी ॻाल्हि थी हले. सुलेमान ऐं जानवर जेके आहिनि जिन जेके आहिनि इन्हनि में असांखे अजब थो लॻे त हीअ यानी हीअ जेके आयतूं आहिनि त सूरत जो बि नंबर बि मिले थो, आयतूं बि मिलनि थियूं ऐं ॿी बि हिकिड़ो एजाज़ आहे इन में हिकिड़ो, त इन्हनि जो इंशा अल्लाह सभई फ़ाइदो वठंदासीं. अजीब मख़लूक आहे हीअ. उलमा जेके हिकिड़े जर्मन में महद वाइज़मन हिकिड़ो वॾो यूनिवर्सिटी आहे, उते उन्हनि इहो 60 साल इन्हनि पंहिंजी तयारी कई त हिन जानवर नंढड़े जो असीं त ॾिसूं त कीअं थो रहे, छा थो खाए, कीअं हिननि जा नमूना आहिनि. त उन्हनि जी हिकिड़ी असां एजाज़ ॿुधूं था ऐं पोइ असांजे पंहिंजे क़ुर में बि फ़ाइदो कढूं था. छो जो असां मुस्लमान त क़ुर पढ़ूं था पर असां इन शयुनि में वधीक बहस कोन था कयूं. इहो महद वाइज़मन चयो त असांखे 60 साल ई कीलनि जे पोयां लॻासीं त छा था खाइनि, कीअं था रहनि, छा आहिनि. असांखे अजीब हुननि में मालूमात मिली. सो हू चवनि पिया त हाणे असीं इहे सभु शइ ॿाहिरि कढी आहे आवाम माण्हुनि जे लाइ, त पर अञा हिननि जो इल्मु, अञा हिननि जी जेके शयूं आहिनि अञा पूरियूं असीं कोन सम्झी सघिया आहियूं. पहिरियां त कीलनि जा जेके नमूना हुननि लधा आहिनि हींअर ताईं 22,000 नमूना कीलनि जा आहिनि. 22,000. ॾिसो न, अल्लाह साईं क़ुर चए थो उममुन अमसालुकुम. ऐं अल्लाह साईं चए थो त हर मख़लूक मूं पैदा कई आहे तव्हां वांगुरु आहे. जीअं इंसाननि जी उम्मत आहे, जिन्ननि जी उम्मत आहे, ढगनि ढोरनि जी उम्मत आहे, मच्छियुनि जी उम्मत आहे. ईअं त हिननि चयो आहे अंग्रेज़नि त कीलनि जी 22,000 उम्मत आहे. ठीकु आहे, हाणे इहा हुननि ख़बर पई एतिरी. ऐं हुननि ॾिठो त हीअ कील जेकी आहे इंसाननि खां अॻु में पैदा थियल आहे ज़मीन ते. ऐं ॾिठनि त इहो बि ॿुधाइनि त अजीब शइ आहे त हीअ इंसान खां अॻु में पोख सोख कयनि. जीअं इंसान सारियूं पोखीनि थो, हीअ बि पोखीनि था. ऐं जीअं इंसान वण पोखे थो वॾा, उन्हनि मां फल पटे थो, अंब जा कहिड़ियूं बि शयूं, चकूं जा ज़ैतून, सभु हीअ बि ईअं कंदा, हीअ बि वण पोखीनि था. इंसान ढगा ढोर ताते थो, मेंहियूं ढगियूं खीर ॾोहे थो
रिढूं त हिननि खे बि ढगा ढोर आहिनि पंहिंजा। ऐं बाइका ते हुननि ॾेखारियो फ़ोटू वॾा वॾा करे त हिननि खे मेंहूं बि आहिनि नंढियूं, उन्हनि खे तातिन था, उन्हनि खे खाधो खणी ॾियनि था। तव्हां ख़ुदि ॾिठो हूंदो किथे किथे कीलियूं पन वणनि जा पटे टुकड़ा टुकड़ा करे खणी वेंदा पंहिंजे अंदरि ज़मीन में सुराखनि में। छाजे लाइ? छो जो उन्हनि खे ढगा ढोर आहिनि अंदरि जंहिंखे ॾुही उन्हनि मां पीअनि था खीर। ऐं वण हू पोखीनि था, हिकिड़ो वणु आहे उहो ॾेखारियो उन्हनि त हीअ अजीब वणु आहे, हीअ वणु कीलियूं पोखींदियूं आहिनि, कीलियूं पोखींदियूं आहिनि। उन वण में कंहिं झिरकी खे वेहण न ॾींदियूं आहिनि, जेके झिरकी ईंदी या कीड़ा हूंदा या जीत त उन्हनि खे विढ़ंदा हीअ कीलियूं। छो जो इहो वणु जेको आहे इहो वण में सुराख नंढा नंढा ख़ुदि बि कुदरती आहिनि। उन वणनि में सुराखनि में कील अंदरि वेंदी हर रोज़ु सुबुह जो, पोइ उन मां छा कंदी, उन मां हिकिड़ो जीअं माखीअ जो यानी फुड़ो निकिरंदो आहे न, ईअं उन सुराख मां हू वणु हुननि खे इहो माखी उन्हनि खे ॾींदो। पोइ कीलियूं खणी वेंदियूं पंहिंजे घरनि में ऐं उन वण जी हिमायत कंदा। उन वण में चौधारी चौकीदार बीठा हूंदा आहिनि, मथां कंहिं झिरकी वेहे या हुनजो गुल आहे, गुल में वरी ॿिज थींदो, वरी उहो ॿिज खणी ज़मीनुनि में अंदरि लिखाईंदा। जीअं असांखे क़ुर में बि अची वियो त इदख़ुलू मसाकिनकुम, जीअं हुन कील चयो न, या अय्युहन नमल इदख़ुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु वहुम ला यअलमून। जीअं अल्लाह चयो त हिननि जी पंहिंजी बादशाही आहे ज़मीन जे हेठां, जिथे किथे हुननि जा घर घाट भांडा इस्पतालूं सभु शइ अंदरि हुननि खे अंदरि आहे। त हू उन्हनि जा ॿिज उन वण जा खणी सुकाईंदा आहिनि, वरी अंदरि रखंदा आहिनि, त वरी ॿिए पासे ॿिया इहो वणु पोखियूं। हिननि 22,000 में उम्मतूं जेके आहिनि अजीब, हिननि चयो त के कीलियूं उॾामनि बि थियूं, के कीलियुनि जा नमूना जेके इहे उॾेई, तव्हां चयो असीं सिंधी में उॾेई चवंदा आहियूं त इहो काठ खाईंदी आहे, उहा अंधी आहे, अखियूं कोन अथसि। ऐं के वरी मकोड़ा आहिनि, जीअं मकोड़ा इहा बि कीलियुनि मां शामिल आहिनि। के कारियूं कीलियूं सफ़ा नंढड़ियूं, के त ॾिसंदे त ॻाढ़ियूं सफ़ा नंढड़ियूं, के वरी कारियूं वॾियूं, वरी के ॻाढ़ियूं वॾियूं। ऐं हीअ पंहिंजे जेके हेठि ज़मीन में सुराख किथे कील जा ॾिसो था, हीअ आहे उम्मत आहे सॼी हेठि। हिननि चयो त अजीब हिननि जा जीअं इंसान जा मुल्क आहिनि, जीअं असांजे पाकिस्तान आहे, इंडिया, बांग्लादेश आहे, हिननि जा बि पंहिंजा ईअं मुल्कनि जा मुल्क आहिनि। ऐं जीअं इंसाननि जा बादशाह आहिनि, बादशाह जा अमीर जा वज़ीर, हर मुल्क जा हिननि जा पंहिंजा बादशाह जेके औरत हूंदी आहे, यानी मांदी हूंदी आहे, मलिक न आहे हिननि जो, बादशाहणी हिननि जी हलाईंदी आहे। ऐं उन्हनि जा वज़ीर नौकर चाकर ऐं बाइका ते हुननि जी फ़ौज हूंदी आहे, ट्रेनिंग फुल उते तयारु हूंदी आहे सदाईं जंगियुनि जे लाइ। त मथां ॿिए पासे जेके मुल्कनि जा अचनि कीलियूं असांखे मारे वञनि, त हुननि जी कमांडर्स बि आहिनि, ख़ासि कीलियूं। कॾहिं कॾहिं केरु कीलियुनि में मां ख़ुदि ॾिसंदो आहियां त कीलियूं लेन में हलंदियूं, पर के उन्हनि जे विच में के वॾी कील हूंदी। हींअर असांखे इहा ख़बर पई त अलाह जे क़ुर मां एजाज़ मां त इहे इन्हनि जा कमांडर्स आहिनि, इहे इन्हनि जा चौकीदार आहिनि। इहे सिर्फ़ु खाइनि पीअनि था, इन्हनि खे तातिन था त तव्हां विढ़ो, जेको असां सां का दुश्मनी करे, त इन्हनि जा कमांडर्स आहिनि। ठीकु आहे, इहे बि ॾिस एजाज़ अजीब आहे हिननि जा। ऐं के ख़ासि आहिनि सिर्फ़ु खाधो गॾु करण जे लाइ। सॼे हाड़ में सियारे खां अॻु में हिननि जो कमु हूंदो आहे त असीं खाधो गॾु कयूं, किथे बि हिननि खे खाधो मिलंदो त उहो कमु गॾु कंदियूं। ऐं अंग्रेज़ ही चवंदा त कीलियुनि खे इंसान खां वधीक ताक़त आहे, छो जो ॿधी ॾाढी अथनि हिननि जी। ऐं गॾु हलनि था, का बि दुश्मनी थी त चढ़ी वेंदा त उन ते गॾु सभु, ऐं इंसान संदे भॼी हेॾे होॾे वेंदा। पर हीअ न, हीअ ॿधी करे उन ते चढ़ी वेंदा। खणी तूफ़ान जा पाणी आयो न, त छा कंदा, हीअ त नंढिड़ो जानवर आहे, त हीअ छा गॾु थी हिक ॿिए खे हथ विझी हिकिड़ो बाल नंढो ठाहींदा, जीअं तरो ॿुॾो न, एॾी हुननि खे ॿधी आहे। ऐं अजीब हिननि चयो त हीअ हिकिड़ो जानवर आहे जेके सॼे यानी हिन कोन में हिननि अंग्रेज़नि ॾिठो त हिकिड़ो जानवर आहे जेको उन्हनि में को मरीज़ थी थो वञे, कील का बीमार थी थिए, त उनखे पंहिंजे अंदरि खणी था वञनि घरनि में। हुननि जो बाइकाते इस्पतालूं आहिनि, उते नर्सूं आहिनि, उन्हनि जो इलाजु कनि था। ऐं जे मरी थो वञे त अजीब शइ उनखे खणी ॿाहिरि, ऐं हुननि जा क़ब्रिस्तान आहिनि बाइकाते, जीअं इंसाननि जा क़ब्रिस्तान ॿाहिरि आहिनि, ईअं उन्हनि क़ब्रिस्ताननि में उन्हनि खे पूरनि था। अजीब शइ हिननि हिकु ॿुधायो त हीअ कील अहिड़ी शइ आहे त जीअं उमिरि में वॾी थींदी त हीअ ॿियनि जानवरनि के आहिनि जेके अलाह जो उम्मतूं आहिनि, त उन्हनि पोड़नि खे कढी छॾींदा आहिनि या मारे छॾींदा आहिनि। ऐं कीलियूं ईअं न आहिनि, जीअं उन्हनि में पोड़ो थींदो त उन जो वधीक इज़त एतिराम ऐं अॻु में कंदा उनखे,
त तूं ॿुधा असां छा कयूं। ऐं नौजवान सिर्फ़ु अंदरि घरनि में ख़िज़मत जे लाइ हूंदा, वॾा जेके हुननि जा उमिरि जा वॾा हूंदा उहे ॿाहिरि निकिरंदा ऐं जिथे ॾिसंदा त खाधो आहे त पोइ उहो लकीर ठाहे पोयां अहिड़ी धप छॾींदा वेंदा त ॿियूं कीलूं अचनि हितां ई खणनि। ऐं अजीब शइ आहे, इन्हनि ॿुधायो त यार अजब त खुटंदो कोन्हे, मां मुख़्तसर करे ॿुधायां थो मेन शयूं त हिननि 60 साल ॻोल्हियूं आहिनि त हिकिड़ो जानवर जेको पंहिंजी जान जे वज़न पंहिंजी जान जे वज़न खां 50 दफ़ा वधीक का शइ खणी सघे थो। एॾी ताक़त अलाह सां ॾेई छॾी अथसि। इंसानु पंहिंजी जान खां 2 दफ़ा खणी सघे, 2 खां 2.5 ताईं खणी सघे थो, पर हीअ 50 दफ़ा शइ वधीक वज़न पंहिंजे खां खणी सघे थो। ऐं जीअं चएसीं सॼे हाड़ में हिन पंहिंजो खाधो गॾु कंदा, के वणनि जा पन कटींदा, ॾिसंदा हूंदा किथे किथे वणनि जा पन कटिया पिया आहिनि गोलाई, पोइ इहे खणी पंहिंजे अंदरि रखनि था। चओ उन्हनि वटि जानवर आहिनि, ॿकरियूं ढगियूं ढोर सभु बाक़ाइदे उन्हनि जो फ़ोटो वॾो करे ॾेखारियूं त हुननि वटि जीअं न मन हिकिड़ो नंढिड़ो कील खां अछो थींदो आहे, उहो उन्हनि खे तातिनि था, उन्हनि खे खाराइनि था, वरी उन्हनि मां खीरु ॾुहनि था। हिननि चयो त हीअ 120 मिलियन साल कीलियूं इंसाननि खां अॻु में पैदा थियूं आहिनि। ॾिसो न छा छा आहे, अजीब आहे। ऐं हिननि ॾिठो त हिकिड़ी ॿी बि शइ आहे अजीब, त हीउ हिकिड़ो जानवर जेको अलाह ताला, ॿिया जानवर जेके जीत ॼणा आहिनि हॾे मां पैदा आहिनि, जा मांस मां जा हॾे मां जा ईअं मुख़्तलिफ़ शयुनि मां, पर हीउ जानवर जेको कील आहे हीअ सिलिकॉन मां पैदा थियल आहे। सिलिकॉन हिकिड़ो शइ अहिड़ी आहे जंहिं मां शीशो ठहंदो आहे, जंहिं मां शीशो इंसानु ठाहे थो। त असांखे ॾिसंदा क़ुर में अलाह साईं छा चयो, जेॾी महिल हुन कील पंहिंजे क़ौम खे चयो त पंहिंजे घरनि में लिको, छो सुलेमान ऐं अचनि थो उनजा माण्हू, त ला यहतिमन्नकुम सुलेमान, अलाह ताला क़ुर में चयो त अंदरि वञो त पंहिंजी कील ॿियनि खे थी चए त ला यहतिमन्नकुम, भॼी न पओ, लताड़ींदव त तव्हां भॼी पवंदो। त यानी हिननि उलमा मुस्लमाननि चयो त यार छो भॼी पियो, यानी भॼंदी त शइ उहा आहे जेकी जीअं शीशो हूंदो आहे या ठिकर हूंदो आहे, मांस त कोन भॼंदो, पर हिन अलाह ताला क़ुर में इहे चई छॾियो ला यहतिमन्नकुम, भॼी न पओ तव्हां। त हींअर जेके क़ुर अंग्रेज़ महादुइज़मनि वारनि चयो त हीअ कील सिलिकॉन मां ठहियलु आहे, यानी शीशे मां ठहियलु अथई। अजीब शइ आहे। ॾिसो अलाह ताला 1400 साल असां नबी करीम खे कहिड़ी यानी ख़बर ॿुधाए छॾी त हीअ कील जेकी आहे शीशे जी ठहियलु अथव, ऐं असांखे नबी करीम झलियो कीलनि खे नाहे मारणो, छो जो हीअ नबी करीम असांखे ॿुधायो त हीअ उम्मतूं आहिनि, जीअं इंसान जी उम्मत आहे, जिन जी उम्मत आहे, पखियुनि जूं उम्मतूं आहिनि, हीअ उम्मतूं आहिनि ऐं अलाह जी इबादत था कनि, अलाह जी इबादत था कनि। तंहिंजे करे असांखे की बि हिननि चयो त हीअ वण पोखनि था, हर नमूना पाण वण पोखनि था, वरी उनजी चौकीदारी था कनि, उन्हनि खे पाणी था ॾियनि, जीअं सारियूं इंसानु पोखे थो, ऐं उहे वण वॾा था थियनि, वरी उन्हनि जो जीअं असां लाबारा लॻंदा आहिनि बाइका ते, ईअं बि कनि था। हिन में अजीब शइ आहे त कीलियूं पंहिंजे पाण में ॻाल्हाइनि थियूं, ऐं हुननि जो पंहिंजूं ॿोलियूं आहिनि हिकिड़ियूं, हिननि कारियुनि कीलियुनि जी ॿोली, ॻाढ़ियुनि जी ॿोली, ईअं। ऐं अजीब शइ त हीअ 18 आयत सूरत नमल में आई आहे, 18 नंबर आयत। इहो बि ॾिसो हिकिड़ो अलाह जो मौजिज़ो। त हींअर डॉक्टर जेके वॾा जेके साइंसदान आहिनि उहे चवनि था त इंसान जो कनु जेको आहे न, जेके शइ ॿुधी सघे थो, उन जो नंबर 20 हेर्तिज़ खां मथे हुजे, 20 हेर्तिज़ खां मथे हुजे, पोइ उहो ॿुधी सघंदो आवाज़ जे, इन खां घटि हूंदो न कोन ॿुधी सघंदो। त हाणे ॾिसो हीअ 18 आयत जेकी आहे सूरत नमल में 3 दफ़ा क़ुर में कील जो ज़िक्र आयो आहे, ऐं इहो आख़िरी जेको इहो 18 आयत में आहे। त इन में हिननि जेके अंग्रेज़नि चयो त कील जो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु, जंगियूं लड़ायूं जेके थियनि थियूं पंहिंजे पाण में, हुननि जो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु जेको आहे न 18 हेर्तिज़ यानी उन्हनि जो आहे। असां इंसान 20 खां मथे ॿुधी सघूं था, हिननि जो ॻाल्हाइणु ॿोल्हाइण में पंहिंजे पाण में जेको अथनि उहो 18 आहे, यानी असांजे ॿुधण खां घटि आहे, असां न ॿुधी सघंदासीं हिन जो। उलमा ही चवनि था त कील हिकिड़ो जानवर आहे जेको सोचे सम्झे जंगियूं थो करे, ऐं पंहिंजा कमांड्स ठाहे थो, फ़ौज तयारु थो करे नौजवाननि खे जंगनि में, ऐं हुननि जा पोड़ा जेके हूंदा उहे उनखे ॿुधाईंदा त हीअ जंग कीअं करणी आहे। पंहिंजा हथियार अथनि कंहिंखे त जीअं तोहफ़ थींदी आहे न, अहिड़ा वात मां हिकिड़ो ज़हरील पाणी उछलाईंदा आहिनि, ज़हरील पाणी उछलाए अॻे दुश्मन खे ख़तमु करे छॾींदा। ऐं हथियार पंहिंजा अथनि, जीअं इंसान जंगियूं करे थो, ॿिए मुल्क ते कब्ज़ो करे थो, बिल्कुलु हिननि ॾिठो त हीअ कीलियूं बि ईअं आहिनि,
जंहिंखे पंहिंजी बादशाही आहे वरी पंहिंजी फ़ौज तयारु करे ॿिए मुल्क ते कब्ज़ो कनि था। हुननि जा अमीर वज़ीर कमांडर्स फ़ौजी सभु शइ हुननि जी जीअं इंसाननि जी उम्मत आहे ईअं बिल्कुलु हुननि जो आहिनि। अजीब शइ इहा आहे त सूरत नमल 27 नंबर सूरत क़ुरान में ऐं हिन जे कीलनि जी ॻाल्हि सुलेमान सां गॾु जिथे अचे थी 27 आयत ते ख़तमु थी थिए। इहो बि हिकिड़ो अलाह जो ॾिस मौजज़ो। ऐं उलमा चवनि था त अलाह साईं इन हिकिड़े जानवर हिकिड़े मख़लूक जे बारे में चए त भॼी पवंदो यानी जीअं शीशो भॼंदो आहे या दिलो भॼंदो आहे। ऐं हींअर उलमा चवनि था त हीअ ठहियल सिलिकॉन मां आहे, सिलिकॉन जे मां शीशो ठहंदो आहे। त बिल्कुलु ॾिसो हाणे उन टाइम में कीअं असांजे नबी खे ख़बर हुई त हीअ अहिड़ो जानवर आहे जो भॼी पवंदो। तमामु कील जे बारे में जेके हदीसूं ऐं क़ुरान जो आयतूं या जेके एजाज़ जेको हींअर अलाह ताला इन जानवर जे बारे में ॿुधी कन ठरी था पवनि। पाण एॾी मख़लूक एॾी उम्मत अलाह साईं इहो बि संभाले थो इन्हनि जी बीमारियुनि में। इन्हनि जा डॉक्टर आहिनि, इन जा इलाज करण जे लाइ हुननि जा क़ब्रस्तान आहिनि, हुननि जूं ॿनियूं आहिनि, हुननि जा वण बाग़ आहिनि, हुननि जा फ़ौज आहिनि, हुननि जी बादशाह आहे, बादशाह जेठा वज़ीर आहिनि। अजीब ही उम्मत आहे। तॾहिं त नबी करीम चए थो इन यानी हिकिड़े हदीस में चए थो त हिकिड़ो माण्हू वण जे हेठां वेठो, माना हदीस ॿुधायो त वण जे हेठां वेठो पोइ उनखे कील चक कयो, उहो कावड़ मां सॼे वण खे तीली ॾेई साड़े छॾी। त अलाह साईं जिबरील खे मथां मोकिलियो उन टाइम बनी इसराइल जे टाइम में त उन रसूल भॻवा उन माण्हू जे पोयां त पाण तूं हिकिड़ी सॼी उम्मत खे साड़े छॾियो हिकिड़ी कील जे करे। हला नमला हिकिड़ी कील जंहिं तोखे चकियो उनखे मारी हा। पोइ थी सघे माकुड़ो हुजे नंढी कीली पर ख़बर कान्हे, पर अलाह ॾिस अलाह खे कावड़ लॻी त हिकिड़ी उम्मत खे हिन सॼी तीली ॾेई बाह करे साड़े छॾियो छाजे लाइ। ऐं रसूल खे मोकिलियईंसि उन ॾे त हिकिड़ी कील तोखे चकियो उनखे मारी हा। बाक़ी सॼी उम्मत मुंहिंजी चए थो कानत उम्मतुन तुसब्बिह मुंहिंजी रुगो तस्बीह कंदा, मुंहिंजी इबादत कंदा, त उन सभिनि खे साड़े छॾियो हिकिड़ी कील जे करे। सो इंसानु ॾिसो हीअ उम्मत आहे, हीअ बि उम्मतियूं आहिनि त ॾिसो इंसान खे संभालणो पए। असीं मुख़्तसर करे ॿुधायो जीअं न त मौज़ू तमामु वॾो आहे। हिते नंढिड़ो क़िसो हिकिड़ो यादि थो अचे, असीं उनजो ॿुधायूं थो त अबू रेहान हिकिड़ो ताबेई हो वॾो जिहाद ते निकितो, साल खनि खां पोइ आयो, जल्दी मोटी आयो इराक जे हिकिड़े शहर ॾे उते त ओॾे ई मोटी आयो त अचे घर पंहिंजे वियो शादी शुदो त माई खे चयईं त मूंखे लटा ॾे मां विझां तंहिंजा विझी तिंजी। ऐं पोइ छा कयईं मुसलो विछाईं, इशा जी निमाज़ पढ़ी, वरी इशा जी निमाज़ खां पोइ हुन यको वेही वरी यानी तहजद बि पढ़ी, त तहजद पढ़ी आज़ान फज्र जी अची वई। साल खनि पंहिंजे घरवारी खां परे नौजवान, त पोइ उन फज्र खां जे टाइम खां अॻु में पंहिंजी घरवारी चएसि त तूं साल खनि तूं असां खां परे आहीं। ग़ज़व त थुम क़दम त लम यकुम मिनक हद, मूंखे यानी मुंहिंजो नसीबु जेको तो में आहे, मुंहिंजो जेको तो में हक़ आहे उहो विसरियो अथई। उनखे अबू रेहान खे चयईं अबू रेहान चयो माफ़ु कर मूंखे इहा शइ विसरी वई, छो जो क़ुरान जी तिलावत मूंखे एॾी लज़ीज़ पई मिठी लॻे जो मूंखे हर शइ विसरी वई ऐं तुंहिंजो हक़ बि विसरी वियो। चयईंसि त छा पियो पढ़ी? चयईं मां आयतुनि में जिन अंदरि दाख़िल थियुसि हिकिड़ी आयत जन्नत जी दिलि में अचे पई त उहो जन्नत यादि पई अचे, हूरूं यादि पियो अचनि, उहो जन्नत जो नईम ओॾा जेकी इंसान खाइनि था पीअनि था घुमनि था। एतिरो मां यानी इहे इन्हनि में मसरूफ़ थी वियुसि जो तूं मूंखां विसरी वई आहे ऐं फज्र जी निमाज़ अची वई। ॾिसो क़ुर खे पढ़ंदा हुआ त हुननि खे पंहिंजो घर वारियूं बि विसरी वेंदियूं। असीं हींअर क़ुर पढ़ी नथा सघूं घर वारनि खे यादि करण करे। अलाह साईं असांखे बि अहिड़ी दिलि साफ़ ॾिए ऐं अहिड़ी नियत सुठी ॾिए ऐं क़ुर जी सम्झ अचे असांखे। क़ुर जे सम्झ आई न त पोइ इनशा अलाह असां बि अहिड़ा थी वेंदासीं। अॼु इन आयत जो आहे कील जो असांखे ॾिसो केॾो असांखे इबरत मिली वई त इहा बि हिकिड़ी मख़लूक आहे। लखे जे लखे जिथे किथे कीलियूं आहिनि बल्कि किरोड़े हूंदियूं, त इहे सभु अलाह जी इबादत थियूं कनि, उन अलाह खे थियूं सताइनि, अलाह खां थियूं घुरनि, अलाह खे जिथे किथे दुआऊं थो करनि। ऐं इंसानु इहो हिकिड़ो मख़लूक आहे जेको पीरनि फ़क़ीरनि बुज़ुर्गनि जे वञी उते क़बरुनि ते पियो आहे, मिटी बि थो खाए ऐं बुज़ुर्गनि मयतनि खे बि थो सॾु करे। हीअ उम्मत आहे, ॾिस हीअ उम्मत आहे, इहे बि अलाह खे थियूं सताइनि। अलाह हुननि जो ॿुधे थो, हुननि खे ॾिए थो, हुननि खे करे थो। केॾो न इंसानु हिकिड़ो कमज़ोर मख़लूक आहे ऐं ॾिसो अलाह खां केतिरो परे आहे।
ऐं अलाह साईं वधि में वधि चाहे बि इंसान खे थो। सो अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, शिरक खां बचूं, बिदत खां बचूं, अलाह जे तौहीद ते अचूं। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।